ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। वाही पांधी समेत काछे ऐं खीरथर जाबलू पट्टी में गुज़िरियल रात खां वक़्फ़े सां बरसात जारी आहे। खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसात पवण खां पोइ नएं गाज समेत नंढियूं वॾियूं नयूं वही आयूं आहिनि। नएं गाज जे तेज़ वहकिरे सबबि काछे जे यूसी छिनी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो जोही तोड़े दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। वाही पांधी समेत काछे ऐं खीरथर जी जाबलू पट्टी में गुज़िरियल रात खां वक़्फ़े सां बरसात जारी आहे। खीरथर जी जाबलू पट्टी ते बरसात पवण खां पोइ नएं गाज समेत नंढियूं वॾियूं नयूं वही आयूं। नएं गाज जे तेज़ वहकिरे सबबि काछे जे यूसी छिनी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जो जोही तोड़े दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। वाही पांधी समेत काछे ऐं खीरथर जी जाबलू पट्टी में गुज़िरियल रात खां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर अमान बरहमानी खां। जी अमान, अपडेट कजो। जी ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल राति काछे ऐं खीरथर जी जाबलू पट्टी ते जेको वक़्फ़े सां बरसात जो तेज़ वसकारो थियो हुयो। बरसात जे तेज़ वसकारे खां पोइ काछे जी खीरथर जी जाबलू पट्टी में जेके मुख़्तलिफ़ नयूं आहिनि, जंहिंमें नएं गाज आहे, नएं नरी आहे, नएं अंगई आहे, नएं तकी आहे ऐं नएं सोरी आहे, उहो जेको बिल्कुलु पाणी सां भरिजी वियूं आहिनि। जॾहिं त नएं गाज जो जेको तेज़ वहकिरो आहे जेको 8 फुट ताईं ॿुधाए थो वञे, तेज़ वहकिरे सबबि जे काछे जी यूसी छिनी आहे, उनजा मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो जेको जोही ऐं दादू ज़िले सां जेको ज़मीनी राब्तो उहो बिल्कुलु कटिजी वियो आहे। जेको माण्हू परेशान आहिनि ऐं जेको असां ज़मीनी राब्तो बिल्कुलु कटिजी वियो आहे। जीअं त हिन महिल ताईं काछे ऐं खीरथर जाबलू पट्टी ते जेको बरसात जो सिलसिलो आहे जेको वक़्फ़े सां जारी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।